आया कुछ डिजिटल रिपोर्टर राजा रबनवाज मर असां मौजूद आहियूं शहीद जान मोहम्मद मर ओल्ड पंजगटी चौक ते हिते कबीलाई जहिड़नि सबबि शहर वीरान थी वियो आहे। कारोबार सख़्तु मुतासिर थिया आहिनि। छो त कारोबार हिन मौजूद शहरनि मां ॻाल्हायूं था त उनजो छा चओ? दमनी करे ऐं जहिड़नि जे करे असांजो कारोबार त छा पर सॼे शहर जो कारोबार मुतासिर आहे। ऐं माना जहिड़ा अचूं था तहिड़ा वञूं था ऐं कोई बि माना 1% बि न आहे अॻे जे बनस्बत कारोबार। ठीकु आहे। सो मां भोतारनि खे अमीरनि खे ऐं सरदारनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त इहे इन्हनि जो हल कढो ऐं इहे झेड़ा झगड़ा का सुठी ॻाल्हि न आहे। इन जो हल कढियो वञे ऐं ॿिन्ही धुरनि जे वॾेरनि भोतारनि सरदारनि खे अर्ज़ु कंदुसि त इन बारे में कुझु सीरियसली सोचो ऐं जेतिरो जल्दी थी सघे जेतिरो जल्द थिए इन्हनि जूं ॻाल्हियूं कराए ऐं उनखे मुतफ़िक़ कयो वञे ऐं आईंदा जे लाइ को अहिड़ो ॻोरो ॾंड या अहिड़ो को वॾो क़दम खयो वञे त जीअं माना ॿीहर इन इहा निस्बत इहा मतिलबु अहिड़ो ॿीहर जो क़दम न खणनि ॿई धुरियूं। छो जो थोरे सने सुके में मतिलबु जीअं अॻ में थिया फ़ैसिला हुन में ॾंड ॾोह चटियूं वग़ैरह उहे न मिलियूं जंहिंजे करे मूंखे लॻे थो त ॿीहर इहो सबबु थियो। असां कबीलाई जहिड़े जे लाइ चवंदासीं त अॼु ख़तमु थिए सुबुह ॿियो ॾींहुं थिए। असांजी पोज़ीशन इहा आहे त असां हिन कबीलाई जहिड़नि में जेको कमायोसीं त सयूं हाणे घरऊं था ॾियूं। हाणे मजबूर थी विया आहियूं त या त हितां लॾे वञूं या जेको आहे कारोबार बंदि करे का मज़दूरी वञी कयूं। बाक़ी ॾाढा परेशान आहियूं। असांजी वस वारनि खे अपील आहे, पुलिस खे, SSP साहब खे, DIG IG खे ऐं असांजे तरह जे अमीरनि खे सभिनी खे अपील आहे त असां ते महिरबानी कयो ऐं पंहिंजा जेके तव्हांजा बि माण्हू आहिनि उन्हनि खे थोरो माना सख़्तीअ सां पाबंद कयो चक में तमामु कारोबार इलाही सारो मुतासिर थियो आहे। असां जीअं रोज़गार धंधे ते सुबुह सां अचूं था वरी राति जो बंदि कयूं ईअं हलिया था वञूं। असांजे माना कारोबार ते इलाही असर पिया आहिनि ऐं असां वस वारनि खे अपील कंदासीं त इहे महिरबानी करे कबीलाई जहिड़ा जेके बि आहिनि जहिड़ी बिरादरियुनि में हलनि था जेके बि हलनि था उहे टोटल ख़तमु कया आहिनि। असांजी ॿाहिराड़ी त असांजे चक शहर खे खणंदी आहे न। असांजी ॿाहिराड़ीअ जा माण्हू सॼा टोटल जो टोटल बंदि आहिनि। बदमनी जे करे जेको आहे त सभु जेको आहे त कारोबार वारा नंढे वॾे कारोबार वारा वॾा मुतासिर थिया आहिनि। बसि गुज़ारे इंसान त उहो प्यार मोहबत सां गुज़ारे ऐं उन खां अलावा पंहिंजी औलाद खे तालीम ॾिए पढ़ाए। हाणे काफ़ी मां ॿुधो आहे त ममदाबाग स्कूल मां शागिर्द छॾी आहिनि, ॿियनि स्कूलनि मां शागिर्द छॾी आहिनि। इहो असांजो वधि में वॾे में वॾो नुक़सानु कबीलाई जहिड़े त पंहिंजी जॻह ते नुक़सानु आहे पर इहो वॾे में वॾो नुक़सानु असांजो इहो आहे। इहे पाकिस्तान शागिर्द पढ़ी करे पाकिस्तान जी ख़िदमत करनि ऐं पाकिस्तान जो सरमायो हुया त उहो अवाम जी रज़ामंदी सां थींदो आहे, कंहिं हिक जी रज़ामंदी सां न थींदो आहे ऐं फ़ैसिलो बि उहो ई ताक़त वारो हूंदो आहे जंहिंमें अवाम पाण राज़ी हूंदो आहे। मुल्क तबाह हुआ, शहर वैरान हुआ, सॼो ॾींहुं वेठा आहियूं दुकान ते अचूं था कोई बि न रोज़ी आहे न चांहि जा पैसा कोन न मिलनि। ग़रीब माण्हू बेरोज़गार माण्हू काॾे न मज़दूरी आहे न रोज़ी आहे न धंधो आहे न दुकानदार। कबीलाई जहिड़ा जेके हलनि था उनजी आड़ में हथियार खणी करे कबीलाई माण्हू रोडनि रस्तनि ते बीही करे ग़रीब आवाम खां फुरा कनि था। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि इहा ई आहे त चक शहर जो जेको कारोबार आहे तव्हां ॾिसी रहिया हो त को माण्हू नज़र नथो अचे शहर खां अलावा आवाम त सफ़ा ईअं फाटनि काटनि ते मजबूर थी रहियो आहे। ऐं सॼो ॾींहुं असां वांदा वेठा आहियूं ऐं ॾिसूं था त को ग्राहक अचे त असां पंहिंजे ॿचड़नि जो पेट जो गुज़र कयूं। असां SSP ज़िला शिकारपुर खे इहा दरख़्वास्त कयूं था त जल्द सां जल्द जेतिरो थी सघे त कबीलाई जहिड़नि ते कंट्रोल इहा अपील कंदासीं त चक में जेके कबीलाई जहिड़ा या ज़िले शिकारपुर में जेके बि कबीलाई जहिड़ा हलनि था ऐं उहे जेके वस वारा आहिनि उहे अची करे इन जो ठाह कराइनि ऐं इन जहिड़े जे करे काफ़ी सातिरो असरु आहे, तालीम ते असरु आहे, कारोबारनि ते असरु आहे। चक जी पसगिरदाईअ में जेके बि स्कूल आहिनि उन्हनि जी अटेंडेंस ते काफ़ी सातिरो असरु पियो आहे। सो बराए महिरबानी करे जेके बि चूंडियल नुमाइंदा समाजी वर्कर समाजी अॻुवान ऐं जेके पार्टियूं आहिनि जमियत उलमा इस्लाम या ॿियूं जेके बि पार्टियूं आहिनि सभिनीनि खे इहा ई गुज़ारिश कंदासीं त अॻिते अचनि ऐं पंहिंजो किरदारु अदा करनि। जहिड़ा न हुया त सुठा कारोबार हुया भला हलनि पिया, सुठी रोज़ी हुई, शहर में माण्हू चङा हूंदा। हाणे जेके जहिड़नि जे करे तमामु माण्हू घटि थींदा शहर में कारोबार इलाही माना घटिजी विया आहिनि। माना पैसा माल जेको आणियूं था माना ओतिरा पैसा निकिरनि था शहर में माना कारोबार इलाही घटिजी विया आहिनि तमामु माना जहिड़नि जे करे कबाइली जहिड़नि जे करे शहर में माण्हू नथा थियनि हिन करे। ॿियो त चवां मसइला पैसा मसइला कढूं यकीन कयो इहा ॻाल्हि आहे त असांजा कारोबार तमामु पुञे पइजी विया आहिनि तमामु। कबीलाई जहिड़ा शुरू थिया आहिनि त जहिड़ा अचूं था तहिड़ा हलिया था वञूं। कबीलाई जहिड़नि असां SSP साहिब शाबिर चाचर साहिब खे अर्ज़ु रखंदासीं त ख़ुदा रा असां ते रहम करे
ऐं पुलिस तक एक्शन खणे। असांजा जेके क़बीलाई झेड़ा आहिनि क़बीलनि झेड़नि में असांजो जेको कारोबार आहे तमामु मुतासिर तकरार जेको आहे जेतोई तकरार इहो ख़तमु थी वञे त असांजी बाज़ार वरी जेको आहे रोज़गार सां लॻंदी। हाणे असल मसइलो ईअं आहे त जेका मिडिल क्लास माण्हू आहे पोशाक वारो उहो सख़्तु वारा परेशान आहे इन्हनि झेड़नि जे हिसाब सां। हाणे हिन झेड़नि जे हिसाब सां छा खाए, धंधो कारोबार इहो ई आहे जो अची करे वेही हलिया था वञूं। साईं चक शहर मां तक़रीबन अधु लध पलाण थी वई आहे, बाक़ी हाणे जेको कुझु बचा आहिनि उहे बि लध पलाण कंदा। हाणे शरीफ़ शहरी काॾे वञे आख़िर।